मार्च के महीने में आर्मी चीफ को उनकी मुद्दत मुलाजमत में गैर मुहिना मुद्दत की तोसी की पेशकश भी की गई, मेरे सामने की गई। ये बहुत पुरकशिश पेशकश थी, लेकिन उन्होंने इसको भी ठुकरा दिया। और अगर वो वाकई आपकी नजर में गद्दार है, आपकी सोच में गद्दार है, तो फिर आज भी उनसे पसे पर्दा क्यों मिलते हैं? मुझे आपके मिलने पे इतराज नहीं है, आप मिलिए, ये हमारा फर्ज है इस मुल्क के हर शहरी की आवाज पे लब्बैक कहना। लेकिन ये ना करें कि आप रात की खामोशी में बंद दरवाजों के पीछे हमें मिले, अपनी आईनी गैर आईनी ख्वाहिशात का इजहार करें, वो भी आपका हक है। लेकिन ये नहीं हो सकता कि दिन की रोशनी में उसी बंदे को आप गद्दार कहें। आपकी कौलो फेल में, फिक्र तदब्बर में इतना खुला, इतना बड़ा तजाद ठीक नहीं। ये मीर जाफर कहना, मीर सादक कहना, गद्दार कहना, न्यूट्रल कहना, जानवर कहना इसलिए नहीं है कि मेरे इदारे ने, मेरी एजेंसी ने, आर्मी चीफ ने गद्दारी की है। ये इसलिए भी नहीं है कि उन्होंने कोई गैर आईनी गैर कानूनी काम किया है। ये इसलिए है कि उन्होंने, उनके अदारे ने गैर आईनी गैर कानूनी काम करने से इनकार कर दी। अॻूणे वज़ीर आज़म पंहिंजी हुकूमत बचाइण लाइ आर्मी चीफ खे मुलाज़मत में अणॼातल मुदे ताईं वाध ॾियण जी आछ कई। गैर कानूनी कम खां इनकार ते न्यूट्रल, जानवर ऐं मीर जाफर, मीर सादिक जा लक़ब ॾिना विया। राति जो ॿुझूं मुलाक़ातूं, ॾींहं जो गद्दार सॾणु दुरुस्त नाहे। जेकॾहिं अव्हां जो सिपा सालार गद्दार आहे त अव्हां एक्सटेंशन छो पे ॾिनी? अव्हां जो सिपा सालार गद्दार आहे त पोइ अव्हां लिकी लिकी मुलाक़ातूं छो कंदा आहियो? DGISI लेफ्टिनेंट जनरल नदीम अंजुम जो इमरान ख़ान खे जवाब। DGISI चयो त कूड़ सां फितने ऐं फसाद जो ख़तरो हुजे त सच खे ख़ामोश न रहणु घुर्जे। सदर वटि मुलाक़ातुनि जो को नतीजो न निकितो। असां मशवरो ॾिनो त अव्हां खे जेको करणो आहे आइन मूजिबि कयो। लॉन्ग मार्च या धरणे ते एतिराज़ नाहे, पर सभु कुझु आइन जे दायरे में हुजणु घुर्जे। मुल्क में सियासी ऐं मुआशी अदम इस्तेकाम पैदा करण जी इजाज़त न ॾिनी। पाकिस्तान का आइन अपने शहरियों को बुनियादी हकूक की गारंटी देते हैं और उन हकूक में एक हक एहतजाज करने का भी है। लिहाजा हमें किसी के लॉन्ग मार्च से, धरने से, एहतजाज से कोई इख्तलाफ नहीं करना चाहिए। जो आर्मी चीफ साहब ने कहा वो बात बिल्कुल ठीक है। वो किसी को ये इजाजत नहीं देंगे कि पाकिस्तान में सियासी या इक्तिसादी अदम इस्तेकाम। जहाँ तक साइफर का मामला है, आर्मी चीफ ने 11 मार्च को कामरा में साबिक वजीर आजम से खुद इसका तज़किरा किया, जिस पर उन्होंने फरमाया कि ये कोई बड़ी बात नहीं। हमारे लिए ये हैरान कुन था जब 27 मार्च इस्लामाबाद के जलसे में कागज का एक टुकड़ा लहराया गया और ड्रामाई अंदाज में एक ऐसा बयानिया देने की कोशिश की गई जिसका हकीकत से दूर दूर तक कोई वास्ता नहीं। 31 मार्च की नेशनल सिक्योरिटी कमेटी की मीटिंग भी इस सिलसिले की एक कड़ी थी। ISI ने बड़े वाजे और प्रोफेशनल अंदाज में नेशनल सिक्योरिटी कमेटी को बता दिया था कि हुकूमत के खिलाफ किसी भी किस्म की साजिश के कोई शवाहिद नहीं मिले। हम इन फाइंडिंग्स को कौम के सामने रखना चाहते हैं। ताहम ये फैसला हमने उस वक्त की हुकूमत पर छोड़ दी, लेकिन ऐसा नहीं किया, बल्कि मजीद अफवाहें और झूठी खबरें फैलाई गईं जिसका मकसद सियासी फायदा हासिल करना और एक मखसूस बयानिया तश्कील देना था कि हुकूमत के खिलाफ आईनी और कानूनी और सियासी मामले की बजाय अदम एतमाद की तहरीक रिजीम चेंज ऑपरेशन का हिस्सा थी। जहन साजी के जरिए कौम और अफवाज पाकिस्तान में सिपाह और लीडरशिप में नफरत पैदा करने की मजमूम कोशिश की गई। पाकिस्तान और पाकिस्तान के इदारों को दुनिया भर में बदनाम करने की कोई कसर बाकी नहीं छोड़ी। साइफर जी हथ टोकी कहानी जो हकीकत सां परे परे ताईं को वास्तो न आहे। साइफर ते कूड़ो बयानो घड़े सफ़ीर खे सियासी मक़सदनि लाइ इस्तेमाल कयो वियो। पाक फौज जे तर्जुमान जी प्रेस कॉन्फ्रेंस। DGISPR लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ्तिकार चयो आहे त हिक जलसे में कागज़ जो टुकड़ो ॾेखारे हथ टोकी कहानी ॿुधाई वई। क़ौमी सलामती कमेटी खे ॿुधायो हो त साइफर सफ़ीर जी ज़ाती राय हुई। उन बावजूद अरशद शरीफ़ ऐं उन जहिड़नि केतिरनि ई सहाफ़ियुनि खे रिजीम चेंज जो बयानो फीड कयो वियो। मिस्टर सलमान इकबाल ने शहबाज गिल की गिरफ्तारी के फौरन बाद अमाद यूसुफ को हिदायत दी कि अरशद शरीफ को जल्द अज जल्द पाकिस्तान से बाहर भेज दी, जबकि इतलात भी है कि अरशद शरीफ साहब मुल्क छोड़कर नहीं जाना चाहते, लेकिन बार बार उनको ये बावर कराया जाता रहा कि उन्हें खतरा रहा। अरशद शरीफ साहब तब तक UAE में रहे जब तक उनके पास UAE का वैलिड वीजा था। अरशद शरीफ UAE से कीनिया की जानिब उस वक्त रवाना हुए
जब उनका दुबई का वीजा एक्सपायर हुआ। इसने उन्हें यकीन दिलाया कि उनकी जान बैरून मुल्क, खास तौर पर कीनिया जैसे मुल्क में महफूज। अरशद शरीफ क्यों कर कीनिया पहुंचे और उनकी मेजबानी कौन कर रहा था? उनका पाकिस्तान में किस किस से राब्ता था? अरशद शरीफ की वफात से मुंसलिक किरदार वकार अहमद और खुर्रम अहमद कौन है? उनका अरशद से क्या रिश्ता था? क्या अरशद उन्हें पहले से जानते थे या किसी ने यह राब्ता इस्तवार कराया? अरशद शरीफ की वफात एक दूर अफ्तादा इलाके में हुई और केनिया पुलिस ने तो उन्हें पहचाना ही नहीं था। तो उनकी वफात की खबर सबसे पहले किसने और किसको दी? केनिया की पुलिस और हुकूमत ने इस केस में अपनी गलती को तस्लीम किया है, लेकिन देखना यह है कि क्या ये वाकई एक मिस्टेकन आइडेंटिटी का वाकया था या टारगेट के। इस अफसोसनाक वाकये की साफ, शफाफ और गैर जानिबदार तहकीकात बहुत जरूरी। तमाम हालात और वाकयात में सलमान इकबाल साहब का जिक्र बार बार आता है, लिहाजा उन्हें पाकिस्तान वापस लाया जाना चाहिए और शामिल तफ्तीश करना चाहिए। अरशद शरीफ के पाकिस्तान में को बि खतरो न हो, खेसि ॿाहिरि मोकिलींदड़ सलमान इकबाल खे देह आणे जांच में शामिल कयो वञे। DGISPR लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ्तिखार चयो आहे त शहबाज गिल जी गिरफ़्तारी बाद अरशद शरीफ खे ॿाहिरि मोकिलियो वियो। अरशद शरीफ जे क़त्ल ते कूड़ो बयानियो जोड़े इदारे खे बदनाम कयो पियो वञे। असां खां ग़लती थी सघी, पर असां साज़िशी, गद्दार ऐं कातिल न थी सघियूं। अरशद शरीफ खे थ्रेट अलर्ट केपी हुकूमत पारां ॾिनो वियो। पढ़े वञण में त केपी जे वॾे वज़ीर जे अमले अरशद शरीफ जी मदद कई। गॾियल अरब इमारात में अरशद शरीफ कंहिं वटि तरसियल हो, खेसि कीनिया कंहिं मोकिलियो, समूरे मामले जी शफ़ाफ़ जांच थियणु घुरिजे। आर्मी चीफ से मुलाकातुनि में को भी गैर आईनी मुतालबो न कयो। जेकॾहिं साइफर हथरोकी कहानी आहे त पोइ डी मार्च जी कहिड़ी ज़रूरत हुई? इमरान खान कॾहिं लंडन या वाशिंगटन में फौज खिलाफ़ नाहे ॻाल्हायो। संदसि तनक़ीद जो मक़सदु इदारे जी बहितरी हूंदो आहे। लाहौर में PTI अॻवाननि जी प्रेस कॉन्फ्रेंस शाह मोहम्मद कुरैशी चयो त असांजो लॉन्ग मार्च आइन मुताबिक़ ऐं पुरअमन हूंदो, कंहिंखे घबराइण जी ज़रूरत न आहे। असद उमर चयो त इमरान खान बेएतमादी रिथ खां अॻु आर्मी चीफ जी मुलाज़मत मुद्दे में वाद जी ॻाल्हि कई हुई, पर हाणे ऐलानियल वक़्त ताईं मुद्दे में वाद जी आइन में का बि गुंजाइश नाहे। फ़ौज क़ौमी सलामती जो अहम जुज़ आहे। शाह मुल्क जी सभ खां वॾी जमात जे लीडर जो रुतबो अहम न आहे। फवाद चौधरी चयो त इदारनि जी प्रेस कॉन्फ्रेंस में जो जवाब नथो ॾेई सघां। फ़ौज जी इज़त ज़रूरी आहे, अवाम जे फ़ैसिलनि जो एतिराम बि थियणु घुरिजे। अरशद शरीफ जे क़त्ल जा फेरा इमरान खान ऐं सलमान ॾांहुं वॼनि था। अरशद शरीफ खे टेजारे पहिरीं दुबई ऐं पोइ कीनिया मोकिलियो वियो। घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त अरशद शरीफ वाक़िए जी जांच लाइ खुर्रम ऐं वकार जो किरदारु साम्हूं आयो आहे। फार्म हाउस बि जांच करे रहिया आहियूं। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त इमरान खान जो मक़सदु रुगो मुल्क में नफ़रतूं पखेड़णु आहे। शहीदनि जो रत रियासत जी रेड लाइन आहे, क्रॉस थियण न ॾींदासीं। इमरान खान रोकण बावजूदि साइफर वारे मामले ते जालसाज़ी कई। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी DGISI ऐं DGISPR जी प्रेस कॉन्फ्रेंस खे तारीख़ करार ॾेई छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चयो आहे त एस्टेब्लिशमेंट जी तकरारी खां आइनी किरदार ॾांहुं मुंतक़िली मुल्की तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ अनठर आहे। आइनी किरदार तरफ़ मुंतक़िली वारी ख़्वाहिश खे इम्तिहान घुरिजे। PTM सरबराह मौलाना फजलुर रहमान चयो आहे त सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ जे ॻोठ खे सियासी मामिलो बणाईंदड़ इमरान वाइफो थी चुको आहे। चिन्योट में मीडिया सां ॻाल्हाईंदे मौलाना फजलुर रहमान चयो आहे त
अदालत इमरान खान के आइन तोड़ींदड़ ऐं इलेक्शन कमीशन में न्याज़ी चोर साबित थी चुको आहे। जेके इमरान खान सां गॾु आहिनि उन्हनि जा पेर घणी देर गरम ज़मीन ते टिकी न सघंदा। इमरान हक़ीक़ी आज़ादी जी न पर हक़ीक़ी छुड़वागीअ जी ॻाल्हि करे रहियो आहे। सिंध जे सुषमा वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त इमरान खान ऐं KP जे वॾे वज़ीर खां बि अरशद शरीफ़ जे क़त्ल जी जांच थियणु घुर्जे। अरशद शरीफ़ खे चवण ते पेशावर एयरपोर्ट ते सरकारी प्रोटोकॉल में ॿाहिरि वञण ते मजबूर कयो वियो। शर्जील मेमन पंहिंजे बयान में चयो आहे त इमरान खान पंहिंजी सियासत लाइ सभु कुझु दाव ते लॻाए रहियो आहे। हर गुज़रंदड़ ॾींहुं इमरान खान जो असुलु चहिरो क़ौम जे साम्हूं अचे पियो। क़ौम खे कूड़े ऐं मुल्क दुश्मन शख़्स जी ॻाल्हियुनि में न अचणु घुर्जे। कीनिया में क़त्ल कयल सहाफ़ी अरशद शरीफ़ जी जनाज़े नमाज़ इस्लामाबाद जी फैसल मस्जिद में अदा कई वई। मक़ामी कब्रिस्तान में तदफीन। जनाज़े नमाज़ में सियासी समाजी ऐं सहाफ़ियुनि जे वॾे अंग शिरकत कई। जनाज़े नमाज़ ऐं तदफीन वक़्तु सिक्योरिटी जा बि इंतिहाई सख़्त इंतज़ाम रहिया। कीनिया में क़त्ल कयल सहाफ़ी अरशद शरीफ़ जे शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट मंज़र ते अची वई। रिपोर्ट मूजिबि अरशद शरीफ़ जे मर जो पिम्स अस्पताल जे 8 डॉक्टर्स ते ॿधल बोर्ड तफ़सीली मुआइनो कयो। अरशद शरीफ़ जी मौत मथे ऐं खाॿे फेफड़े में गोलियूं लॻण जे 10 खां 30 मिंटनि दौरान थियो। अरशद शरीफ़ जे मुख़्तलिफ़ उज़वनि जा जुज़ा वठी फ्रांसिक रिपोर्ट लाइ लेबॉरेटरी उमाणिया विया आहिनि। फ्रांसिक रिपोर्ट अचण बाद हतमी रिपोर्ट तयारु कई वेंदी। जम्मू ऐं कश्मीर ते भारती कब्ज़े ख़िलाफ़ पाकिस्तान ऐं वारारेल कश्मीर में कारो ॾींहुं मल्हायो पियो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान कश्मीरनि जी हिमायत जारी रखंदो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त भारत वारारेल कश्मीर जी आज़ादी वारी तहरीक खे दॿाइण में नाकाम थी चुको आहे। आलमी बिरादरी कश्मीरनि सां कयल वाइदा पाड़े। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त भारत वारारेल कश्मीर खे दुनिया जो सभ खां वॾो जेल बणाए छॾियो आहे। वारारेल कश्मीर में रेफरेंडम कश्मीरनि जो बुनियादी हक़ आहे। आलमी बिरादरी कश्मीरनि ते भारतीय ज़ुल्म जो नोटिस वठे ऐं रेफरेंडम कराए। जम्मू ऐं कश्मीर ते भारती कब्ज़े खे 74 साल मुकमल थियण सिंध समेत समूरे मुल्क में रैलियूं। कराची में पीपल्स सेक्रेटरीट खां मिज़ार इकायत ताईं रैली कढी वई। इस्लामाबाद में मुमलकती वज़ीर हिना रबानी खर जी अॻुवाणी में रैली कढी वई। हिना रबानी खर चयो आहे त आलमी बिरादरी कश्मीरनि सां कयल वाइदा पाड़े।
सिंध हाई कोर्ट समूरनि शहरनि में बीठल पाणी 1 महीने अंदर निकाल करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध में ॿोॾि जे तबाहिनि ऐं हुकूमती कदमनि वारे केस जी ॿुधणी दौरान सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद सिविल जजिस जी जांच रिपोर्ट ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत चयो आहे त पीडीएमए, एनडीएमए ऐं सिंध हुकूमत फंड जारी कया पर रिलीफ जो कमु नाहे थियो। सिविल जजिस जी रिपोर्ट एडिशनल एडवोकेट जी रिलीफ रिपोर्ट जी अबतर आहे। तालीम खाते लाड़काने जा 21 मुलाजिम ड्यूटी न करण ते नौकरियुनि तां फारिग, नोटिफिकेशन जारी। चीफ मॉनिटरिंग ऑफिसर लाड़काने जी रिपोर्ट ते डीईओ मॉनिटरिंग मास्तरनि समेत 21 मुलाज़िमनि खे फारिग करे छॾियो। गैर हाज़िर मुलाज़िमनि खे हाज़िर थियण लाइ अख़बार में इश्तिहार पिणु ॾिना विया, उन बावजूद जवाब न मिलियो, जंहिं ते खेनि बरतरफ़ कयो वियो। सिंध ब्लाइंड एक्शन कमेटी पारां मुतालबनि जी मञता लाइ कराची प्रेस क्लब आॾो एहतजाज। मुज़ाहिरनि पारां सीएम हाउस वञण जी कोशिश, पुलिस खेनि रोके वरितो। मुज़ाहिरनि चयो त सिंध हुकूमत नाबीननि लाइ 500 कोटा मख़सूस कई पर उन ते अमल न थियो। असांखे हक़नि खां महरूम रखियो वियो आहे। जाम छोरो भरिसां अफ़सोसनाक हादसे में माउ, मासूम पुट ऐं धीउ समेत फौत, 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। महरान पुल ते कराची खां शहदादपुर वेंदड़ मोटरसाइकिल मथां ट्रालर चढ़ी वियो। फौतनि में नज़ीरा ख़ासकेली, संदसि 3 सालनि जी धीउ मरियम ऐं 6 सालनि जो पुट शमीर शामिल। इसाक ख़ासकेली ऐं संदसि पुट जमील अहमद ज़ख़्मी।